हले होगा माने डेट से ना मुझे डाटो फेशियल करे मुझे तैयार कर हां बस फारिग नहीं बसी नंबर फेशियल है वडो फेशियल तो यार कोई ना ऑर्डर है और अस्सलाम वालेकुम मां दानिश अबड़ो डीजे अबड़े नाले सां मूंखे सुञातो वेंदो आहे हमेशह तव्हां पंहिंजी मोबाइल स्क्रीन ते ॾिसंदा हूंदव असांखे मूंखे साहिल खे बबन खे असां हिकु टीम आहियूं पंहिंजो असां लाड़काणे सिटी खां बिलोंग था कयूं असां हिन वक़्तु हैदराबाद में आया आहियूं भाई वारनि ॾे अस्सलाम वालेकुम मां शेर बबन जीअं त असीं हैदराबाद शहर में आया हुआसीं ॾाढो मज़ो आयो घुमी करे टिकटॉक ते ईंदा आहियूं असां त ठहंदो अक्सर करे असांजो फेमस मुंहिंजो हिकिड़ो डायलॉग हुयो जेका पोइ मूंखे इज़त मिली शोहरत मिली ॾाढो मज़ो आयो मां तव्हांखे उहो ॿुधायां थो चए थो हमने तो बड़े प्यार से पानी में पत्थर मारा था हमने तो बड़े प्यार से पानी में पत्थर मारा था 1 मिनट के बाद एक मछली निकली और कहने लगी छोड़ा चुतू आशा सो उन खां पोइ मां ॾाढो फेमस थी वियुमि ऐं ॾाढो मज़ो ईंदो आहे माशाल्लाह माण्हुनि सां मिली करे मुलाक़ात करे ॾाढो मज़ो ईंदो आहे इज़त मिलंदी आहे शोहरत मिलंदी आहे ऐं काफ़ी माण्हू सुञाणींदा आहिनि वॾो मज़ो ईंदो आहे अस्सलाम वालेकुम मां साला बड़ो जी त मां टिकटॉक ठाहींदो आहियां तव्हां मूंखे टिकटॉक में ॾिसंदा हूंदो मां टिकटॉक में ईअं मुंहिंजो भाउ आहे ब्रदर पहिरां मां माना ईअं मिड़ई घर में ठाहींदो हुउमि हाणे पोइ वरी मुंहिंजे भाउ ॾिठो मुंहिंजो टिकटॉक ते की यार हिनखे त वीआईपी चैलेंज आहे पोइ जॾहिं मां टिकटॉक ते आयमि पोइ मुंहिंजा फ्रेंड जेके आहिनि माशाल्लाह सां वीआईपी तक बि सपोर्ट कनि मूंखे माशाल्लाह सां असां माना ईअं सम्झ त के शाइरी बि हूंदी आहे फनी बि हूंदी आहे माना ईअं फनी शाइरी बि हूंदी आहे न बात मत हरामी आते हलूं था नाला ते बिना त मूंखे बोल तूं हल मुंहिंजी छोकिरी त का परस्तार न आहे पर मां छोकिरियुनि जो ॾाढो परस्तार हूंदो आहे अगर ईअं थियां हे मथे आसमान सते आसमान जो हुजे ऑर्डर ईअं 2 छोकिरियूं आहिनि टिकटॉक ते मूंखे ॾाढियूं वणंदियूं ऐं ॾाढी ख़्वाहिश बि आहे हिकिड़ी सां मिली चुका आहे हिकिड़ी जी ॾाढी ख़्वाहिश आहे मां दुआ में मुड़ सां ॾाढी माना दिलि चवंदी आहे हुन सां मिलां हिकु चकर ऐं ॿी फरवा भलो टिकटॉक ते माना गंजन सभु वणंदियूं हिकिड़ी छोकिरी असांजी टीम जी मेंबर आहे हुन नालो अथसि उहा मूंखे वणंदी आहे ॾाढी जी जी उहा बि ईअं चवंदी आहे तूं मूंखे वणे थो ऐं छा जागीराणी अॼुकल्ह तव्हां ॿुधो आहे त मोहबत हीअं कबी आहे इहा मोहबत आहे उन्हनि जी हीअ जेके बैड कमेंट कंदा आहिनि या ग़लति कमेंटूं कंदा आहिनि घर सर ॾींदा आहिनि ऐं यकीन कयो इहे ई माण्हू हूंदा आहिनि जेके असांजे सिकंदा आहिनि मिलण जे लाइ ऐं असां जॾहिं उन्हनि जे साम्हूं वेंदा आहियूं लाइव वेंदा आहियूं उन्हनि जे ॾाढो त उहे असांखे चुंबड़ंदा आहिनि असां सेल्फी कढाईंदा आहिनि पर उहो सिर्फ़ु हिते जेका बैड कमेंट ॾींदा आहिनि उहा इहा ॾींदा आहिनि त हू पंहिंजो नसुल ॿुधाईंदा आहिनि त असां कहिड़े नसुल जा तालुकात रखूं था इहे हुननि जे पीउ माउ जी माना घटिताई आहे जेके उन्हनि खे माना अहिड़ी माना परवरिश ॾियनि था न उहो ग़लति ॻाल्हाईंदा आहिनि बाक़ी ॿी का बि ॻाल्हि आहे बाक़ी जेके ग़लति कमेंट कंदा आहिनि मां उन्हनि खे इहो ई चवंदुसि त ग़लति कमेंट करण सां कंहिंखे कोई बि घटि न थींदो आहे कोई बि वधि न थींदो आहे ठीकु आहे न तव्हां असांखे ग़लति कमेंट कयो त असां घटि न थींदासीं रहंदो वधंदासीं तव्हांखे ॾिसी ऐं असां चवंदासीं त यार ही ग़लति कमेंट करे रहिया आहिनि असां इग्नोर कंदा आहियूं तव्हांजे कमेंट ॾिसंदा ई न फैमिली मां त सफ़ा सपोर्ट कोन ईंदी आहे हिन वक़्तु बि हेॾे आया आहियूं त बि मतिलबु घर वारा कावड़जी आहे या कंहिं ते बि हिकु बचे इंटरव्यू थियो आहे चैनल ते या यूट्यूब चैनल ते हुन ते बि कावड़ बि आहिनि उहो मतिलबु हुनजो सफ़ा सपोर्ट कोन्हे उहो चवंदा आहिनि मतिलबु न कर हिन शइ खे छॾियो हिन शइ मां कोई फ़ाइदो कोन्हे को पर इनशा अलाह साईं असां जहिड़ी महिनत कई अलाह साईं असांजी महिनत न विञाईंदो हिकु ॾींहुं असां हुनखे करे ॾेखारींदा घर वारनि त जेको असां कयूं पिया हुन में मतिलबु फ़ाइदो हुयो ऐं वाक़िया त घणा थिया ज़िंदगी जा घणा वाक़िया आहिनि पर हाणे रिसेंटली मां तव्हांखे हाणे वाक़ियो थो ॿुधायां सभु माण्हू कहिड़ा न हूंदा आहिनि कुझु फैन हूंदा आहिनि सफ़ा सुरीला कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जो तव्हांखे मां छा ॿुधायां या रिसेंटली हाणे ईअं थियो पंहिंजो असां मानी बाग हिकु होटल ते वेठासीं सम्झो
त उहो 3 ॼणा हिकिड़ा दोस्त हुया, माना असां मज़ो वठणु आया, सम्झो मज़ो वठणु आया, असां मानी असां खाऊं पंहिंजा वात में, उहो असांखे हथ मां खसे, मतिलबु परते करे रखियो पंहिंजी साइड आहे, असां खाईंदासीं, असां लाइ ॿियो बि कुझु घुरायो। हाणे मां चयो यार छा मतिलबु हिते ॻाल्हाए त बि चवंदा पाण पंहिंजो एटीट्यूड ॾेखारियईं, न ॻाल्हाए त बि मतिलबु ॾुख जी ॻाल्हि, त असां मानी खाऊं पिया, मतिलबु उहा असांजी परे कयूं, मूंखे ॾाढो ॾुख थियो हुनजी ॻाल्हि ते। सभिनी तबियत हिकु अहिड़ी न हूंदी आहे, पर हुनजी अहिड़ी तबियत हुई जो असां मां मज़ो वठणु चाहिंदा यार, मतिलबु हर कंहिं ॻाल्हि टाइम हाणे साहिल ते मतिलबु हुन कदु हल्को आहे त हुन ते टोकींदा आहिनि, अजीब अजीब गंदा गंदा लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहिनि, बबन थोरो मतिलबु बबन ते ॻाल्हाईंदा आहिनि कीअं बिंदरा आहिनि, हीअं आहिनि वग़ैरह वग़ैरह, पोइ हुन शइ जो ॾाढो ॾुख थींदो आहे, पोइ बर्दाश्त कंदा आहियूं, काथे काथे बर्दाश्त करिणो पवंदो आहे। काफ़ी बेड कमेंट माण्हू कंदा आहिनि, काफ़ी फ़ोनूं करे ग़लति सलत बि ॻाल्हाईंदा आहिनि, इन जे करे काफ़ी माण्हुनि खे नंबर न ॾींदा आहियूं। ऑस्ट्रेलिया वणंदी साईं ऑस्ट्रेलिया इन करे वणंदी, कैंगरू हूंदा आहिनि न, उहो गोदी में खणी जंप कंदा आहिनि, हे चए थो हुननि जी गोदी में मां बि विया। तव्हांजी फिल्म में एक्ट ॾींदो थो वञे त इंशाअल्लाह ताला उहा फिल्म हिट वेंदी, पोइ वाह वाह थींदी, असां कंदासीं ऐं उहा गारंटी था ॾियूं उहा फिल्म हिट थींदी। हा, टारगेट में कोई बि न आहे, जस्ट फन आहे हिकिड़ो, असां फन कंदा आहियूं, मज़ो वठंदा आहियूं, इंजॉय कंदा आहियूं बसि, बाक़ी टारगेट मूं कंहिंखे बि कॾहिं न कयो। मिस्टर गांधी जस्ट हुन सां फन कयूं पिया, हिकिड़ो मज़ो वठूं पिया, पर उहो सीरियस वठी वियो त पोइ असां बंदि करे छॾियो। ॿुधो आहे ॿियो को बि चइण लॻो आहे तोखे, अगरि मूंखां वधीक मोहबत ॾेई न त पोइ हुनजी थी वञजांइ, न त पोइ ॿुधी वञजांइ छोकी। ॾाढो ख़ुशि थींदो आहियां त ईंदा आहिनि, पहिरां ई माना हथ मिलाए सेल्फी कढाईंदा आहिनि, वरी चवंदा आहिनि दा पोइ वीडियो थी वञे, वरी असां वीडियो चवंदा आहियूं, पोइ बि ख़ुशि थींदा आहिनि, असां बि ख़ुशि थींदा आहियूं। काफ़ी माण्हुनि खे मुंहिंजी ख़बर बि आहे त मुंहिंजी दिलि जो बाईपास थियल आहे, ऐं मूंखे मुंहिंजी तबियत ख़राबु थी, तमामु हिकिड़ो ॾुखियो मरल हुयो, तमामु मूंखे ॾुख थींदो हुयो, ऐं उन मुंहिंजे ॾुख जे मरहले में हिन टिकटॉक ते माण्हू मूंखे काफ़ी चवंदा आहिनि तोखे टिकटॉक मां छा थो मिले, पैसा बि न आहिनि, कुझु बि न आहे, तूं हुन शो पुॼी, पर मां माण्हुनि खे अॼु ॿुधाइण थो चाहियां त हिन टिकटॉक मां मूंखे उहो फ़ाइदो मिलियो आहे जॾहिं मां ज़िंदगी में पंहिंजे मौत जे माना विच में मतिलबु हिकिड़ो जंग विड़ी रहियो हुयुसि, त काफ़ी माण्हुनि मूंसां हेल्प कई, मदद कई, मां शुक्रगुज़ार आहियां उन सभिनीनि जो। ऐं टिकटॉक मूंखे इज़त ॾिनी आहे, शोहरत ॾिनी आहे, ऐं मूंखे दौलत जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु इज़त प्यार मोहबत जी ज़रूरत आहे, ऐं जिते मूंखे मिली हुई, ऐं मां ॾाढो ख़ुशि थियो जॾहिं माण्हू मूंसां हेल्प कनि पिया, मूंसां मदद कनि पिया, मूंखे एॾी ख़ुशी महसूसु थींदी, ऐं मूंखे क़दुरु थींदो त वाक़ई मूंखे पोइ फन आहे, ऐं मां टिकटॉक चाहियो आहे, मूंखे एॾी माण्हू मदद कनि था, सपोर्ट कनि था। जो दुनिया जे माहौल सां हलणो पवंदो आहे, ठीकु आहे, हिन दौर में ॾिसो न हर को माना ईअं आहे त कंहिंखे कंहिंजो टेंशन आहे, कंहिंजो टेंशन आहे, कंहिंजो, अहिड़े दौर में खिलाइणु वॾी ॾुखी ॻाल्हि आहे, त इन जे करे हर को चाहे थो त कंहिंखे न कंहिंखे खिलायो वञे। बाक़ी तालीम जो इन जो जेको असां चई रहिया आहियूं बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त इहो हिकिड़ो एक्ट आंदो वञे, सुधारो त यार कंहिं तालीम जे बारे में ॻाल्हाए वञे, या कंहिं ग़रीब जे बारे में ॻाल्हाए वञे, मां त चवंदुमि ईअं ई ॻाल्हाए वञे त सुठी ॻाल्हि आहे। पर इन शइ खे माण्हू अॼुकल्ह जा असांजा जेके बि नाज़रीन इनखे अॻिते नथा वधाइनि, हलाइनि नथा, उहो सिर्फ़ु पोइते रहिजी थो वञे, जेको अॻिते हले थो उहो सिर्फ़ु फनी हले थो अॻिते, बाक़ी ॿिया पोइते रहिजी वञे, जीअं तालीम जे बारे में ॾसे, गुरबत जे बारे में ॾसे थो उहो पोइते रहिजी थो वञे। खे अॻिते वधायो ऐं स्टिच करण में, गारियूं ॾियण में तव्हां पोइते न थींदो, रंदो कंदो अॻिते वधंदो। हर बुरी तव्हां पंहिंजो औकात था ॾेखारियो त गारियूं थो ॾियां, बबन ईअं, बबन हूअं, साहिल ईअं। बबन वारी ॻाल्हि त टैलेंट खे प्रमोट कयो, यार रियल टैलेंट आहे, कसम सां तव्हां ॾिसो, तव्हां साम्हूं मिलो तव्हांखे मज़ो न अचे, मां तव्हांखे नंढो पहिरियों रियल टैलेंट आहे यार, मतिलबु हिनखे प्रमोट कयो, हिनखे न, इन खां ॿियो काथे बि रियल टैलेंट आहे, तव्हां हुनखे प्रमोट कयो, मुंहिंजे ज़माने में असांजी बराबरी करणु चाहे थो, सुठी ॻाल्हि आहे। तूं त छा, तुंहिंजा वॾा बि घटि आहिनि।